जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे पुरुषोत्तम मास कथा जे अध्याय 14 ऐं 15 जी तव्हां सां गॾु कथा शेयर कंदसि। तव्हां हिन खां पहिरीं ॿिया कथा जा अध्याय ॿुधी चुका आहियो। बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। दर्शन 14। श्री नारायण भॻवान थो चवे त हे नारद, राजा दर्दनवा चिंता में वेठो हो त एतिरे में ऋषि वाल्मीकि उते अची निकितो। राजा ऋषि खे ॾिसी नमस्कार कयो ऐं वेहण लाइ आसन ॾिनो। हथ जोड़े पोइ चवणु लॻो त हे ऋषि महाराज, मां वॾभागी आहियां जो तव्हां संतनि जे घर वेठे दर्शन हासिल थियो आहे। हे स्वामी, तव्हांजी दया सां मूंखे सभु सुख आहिनि, पर केतिरनि ॾींहंनि खां हिकिड़ी चिंता अथमि जा तव्हां खां सवाइ ॿियो केरु दूर करे सघंदो। ईअं चई पोइ मथे वर्णन कयल तोते वारी समूरी वार्ता करे ॿुधाई, जेकी पाण कथा 13 में ॿुधी हुईसीं। त तोतो चवणु लॻो त हे राजा, घणो वक़्तु राजा जा सुख भोॻिया अथई, हाणे कुझु पाण सुञाणण जो यत्न कर। पर हिन जो पूरो मतिलबु उहो सम्झी सघियसि। उन ॾींहं खां वठी न अन्न ऐं न जल वरितो अथमि, कुझु मिठो नथो लॻे। इन चिंता में होसि त तव्हां दर्शन ॾिना। हे स्वामी, तव्हां पूरन ज्ञानवान आहियो ऐं मुंहिंजो इहो भ्रम मिटायो। वाल्मीकि ऋषि चवणु लॻो त हे राजा, मां तोखे हिकु हाणे अॻे जन्म जी वार्ता ॿुधायां थो, तूं सावधान थी ॿुध। हे राजा, पूरब जन्म में तूं दरुड़ देश में हिकु ब्राह्मण हुए। तुंहिंजो नालो सुधीव ऐं तुंहिंजी स्त्रीअ जो नालो गौतमी हुई, जेकी की गौतम ऋषि जी कन्या हुई। तो में धर्म, संतोष आदि देव संपदा जा सभु गुण मौजूदु हुआ। तुंहिंजी स्त्री गौतमी तमामु पतिव्रता पार्वती समान हुई, पर तोखे हिन जन्म में पुत्र संतान कान हुई। तंहिं करे तूं तमामु चिंता में गुज़ारण लॻे। तुंहिंजी स्त्री तोखे घणो सम्झायो त हे प्राणनाथ, तव्हीं जीवन मुक्त आहियो, हर पुत्र जी इच्छा छो था रखो। प्रभु सभिनि ॻाल्हियुनि में समर्थ आहे, हू जेको चाहे सो पलक में करे थो सघे। हू सखणनि खे भरे ऐं भरियलनि खे हिकु खण में सखणो करे सघे थो। हिन अॻियां को बि ॻाल्हि मुश्किल न आहे। मुश्किल आसान कंदड़ आहे। अहिड़ो कहिड़ो पदार्थ आहे जो ईश्वर आराधना करण सां नथो मिले। हे राजा, स्त्रीअ जी अहिड़ा स्नेह भरिया वचन ॿुधी तूं ईश्वर भक्ति में लॻी विए। हे राजा, तुंहिंजी तपस्या ते प्रसन्न थी भॻवान तोखे दर्शन ॾिनो। चयईं त घुर जेको घुरनो हुजे। तंहिं ते तो भॻवान खां पुत्र संतान घुरी। भॻवान तोखे चवणु लॻो त हे ब्राह्मण, ॿियो जेको वर घुरनो हुजे सो घुर। बाक़ी पुत्र संतान तोखे हिन जन्म में छा 7 जन्मनि में बि कोन मिलंदो। हे राजा, भॻवान जी इहा वचन ॿुधी तूं बेहोश थी किरी पिए। तुंहिंजी स्त्री इहो ॾिसी वाइड़ी थी वई, तोखे उथारे धीरे सां चवणु लॻी त हे नाथ, एतिरी चिंता छो कई अथव। पुत्र बि नेठ नासवंत आहे, तंहिं करे भॻवान जी भक्ति करणु वाजिबु आहे, जंहिंमें जीव जा सभु बंधन छुटी वञनि था। एतिरो चई तुंहिंजी स्त्री माठ में रही ऐं तूं चिंता में गुलतान थी वएं। इहो ॾिसी गरुड़ भॻवान खे चवणु लॻो त हे भॻवान, तव्हीं दयालु वत्सल आहियो, भक्तनि जा दुख दूर करणु तव्हांजो बुरद आहे। छो नथा ब्राह्मण भक्तनि जा दुख दूर करियो। हे प्रभु, तव्हांजे चइनि पदार्थनि धर्म, अर्थ, काम ऐं मोक्ष जे ॾियण वारो आहियो, पोइ पुत्र संतान ॾियणु तव्हांजे अॻियां कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हे भॻवान, तव्हां बि जेकॾहिं लोकनि जी मनोकामना पूरी न कयो त भई लोक कंहिं जी वञी पूॼा कंदा। हे प्रभु, तव्हांजो नालो भक्त वत्सल आहे। तव्हां भक्तनि खे प्यारा आहियो, पोइ बि तव्हां भक्तनि जे दुख खे दूर नथा कयो त तव्हां भक्त वत्सल न कोटिजंदा। इन करे तव्हांजे भक्तनि जी निंदा थींदी। तंहिं करे जीअं तीअं करे हिन ब्राह्मण खे हिकु पुटु ॾेई संतान चिंता हिन जी दूर करियो। हे राजर, भॻवान गरुड़ जी वेनती ॿुधी खेसि चवणु लॻो त हे गरुड़, तूं बि मुंहिंजो भक्त आहीं। मां तोखे हुकुम थो कयां त तूं ई हिन खे हिकु पुटु ॾे। हिते असांजी दर्शन 14 अध्याय जी कथा समाप्त थी। असां अॼु दर्शन 15 ॿुधंदासीं। त गरुड़ चवणु लॻो त हे ब्राह्मण, भॻवान जेकी चवे थो त तोखे पुटु कोन लिखियलु आहे सो बिल्कुलु सच आहे, पर मां तोखे दुखी ॾिसी भॻवान जी आज्ञा सां पुटु ॾियां थो। सुधी ब्राह्मण ऐं संदसि पत्नी गौतमी उहो ॿुधी ॾाढो गदगद थी विया ऐं मोटी पंहिंजे घर आया। भॻवान बि गरुड़ ते चढ़ी वैकुंठ ॾे हलियो। हेॾां कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ गौतमी गर्भवती थी पूरे 9 महीने ऐं 10 ॾींहं खेसि हिकु पुत्र संतान ॼाओ, जंहिंजो नालो शुकदेव रखियो। हिकिड़े ॾींहुं सुदेव ब्राह्मण जे घर आयो ऐं बालक जे हथ ॾिसी अजब में पइजी वियो। चवणु लॻो त हे ब्राह्मण,
हीउ बालक बेशक तेजवान ऐं धर्मात्मा थींदो, बाक़ी हिकिड़ी दुखदायक ॻाल्हि आहे त जॾहिं बालक 12 सालनि जो थींदो, पाणीअ में ॿुॾी मरंदो। इहो चई नारद मुनि देवलोक हलियो। पुठियां ब्राह्मण संदसि बेहोश पत्नी जेकी बेहोश थी धरती ते किरी पिया। थोरे वक़्त खां पोइ ॿई सुरजीत थिया ऐं गौतमी पंहिंजे पुट खे हंज में विहारे प्यारु करणु लॻी। अखियुनि मां जल आणे पंहिंजे पतीअ खे चवणु लॻी, हे स्वामी, भाभी त प्रबल आहे, कंहिं तां कीन टरी। भाभीअ जे वस थी राजा हर्षचंद्र, राजा परीक्षित, युधिष्ठिर आदि धर्मात्मा राजाउनि बि कष्ट सठा आहिनि, पर भाभी इन्हनि तां बि न टरी आहे। तंहिं करे हे पति, दुख करणु अजायो आहे। भॻवान जी भक्तीअ में ई सुख आहे, बाक़ी ॿियो कुझु सभु व्यवहार दुख रूपी कड़ आहिनि। तुलसीदास जी स्त्री रत्नावली ॾाढी सुंदर हुई, जंहिं ते हू अहिड़ो त मोहित थियो जेके खेसि हिकु पल बि कोन वंदो हो। उन रीति 6 साल गुज़री विया, पर तुलसीदास जी प्रीत न घटी। इन अरसे में संदसि स्त्री पंहिंजे माइटनि सां मिलण लाइ पेके वञणु चाहियो, पर तुलसीदास मोकल न ॾिनी। हिकिड़े दफ़े रत्नावली जा भाउ खेसि वठणु आया, पर तुलसीदास मोकल न ॾिनसि। तुलसीदास कम सां ॿाहिरि वियो त रत्नावली परपुट भाव सां पेके हली। जॾहिं तुलसीदास मोटी आयो त पंहिंजी प्राण प्यारी न ॾिठईं त पुठियां वेरे साहुरे रहणु थियो। राति जे वक़्तु नदी पार कई, अधु राति अची सहुरे पहुतो। तुलसीदास खे दरवाज़ो खड़काइण ते संदसि आवाज़ सुञाणी रत्नावली दर खोलियो। खेसि तानो हणी चवणु लॻी, हे हाय पति, तूं प्रेम में अहिड़ो पागल आहीं जो तोखे ऊंदाही राति बि सिक नथी पवे। मुंहिंजे हृदय ऐं मांस जे शरीर में जेतिरो मोह अथई, अधु जेतिरो बि राम में हुजई त हिन भयंकर संसार खां मुक्त थी वञे। हिन ते तुलसीदास खे इहे वचन चुभिया ऐं हिन खे वैराग अची लॻो। उन वक़्तु हू प्रयाग रवानो थियो, जिते गृहस्थी जा नेम तोड़े साधू वेश धारण कई। हुन रत्नावली पतीअ जे वियोग में देहांत थी वियो। ब्राह्मण स्त्रीअ जा इहे वचन ॿुधी शोक छॾे भॻवान जी भक्तीअ में लॻी वियो। जीअं भॻत तुलसीदास स्त्रीअ जे ताने लॻण ते घर छॾे वन में वञी भॼन करणु लॻो हो। हिते असांजे दर्शन 15 जी कथा समाप्त थी। त तव्हांखे हीअ कथा कीअं लॻी, कमेंट बॉक्स में ओम नमो भगवंते वासुदेव ज़रूरु लिखंदा ऐं अॻियां कुझु ॿुधणु चाहियो त ज़रूरु चवंदा। जय झूलेलाल।